अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ टीवी सां मां रहीम बचफावर। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। बाडे में वतन दोस्त मज़दूर फेडरेशन पारां मुल्क में वधंदड़ ॻाटे टोड़ महांगाई ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे सदरुद्दीन मसण, नबी बख्श जोणे जो इम्तियाज़ अली मसण, जावेद अहमद कलड़ो ऐं ॿियनि चयो त इमरान ख़ान जी हुकूमत में महांगाई एतिरी वधी वई आहे जो असां पंहिंजे बचड़नि जो पेट बि पाले नथा सघूं। बार बार पेट्रोल जे अघनि में वाध करण सबबि वापारियुनि पारां हथरादू रेट मुक़ररु करे अवामी वापे जी शयुनि जा रेट आसमान सां लॻाए छॾिया आहिनि। असां गोश्त मच्छी त परे पर सब्ज़ी बि ख़रीद नथा करे सघूं ऐं ग़रीब तबिके जा माण्हू ख़ुदकुशी करण ते मजबूर थी विया आहिनि। अॻवाननि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त ॻाटे टोड़ महांगाई ते कंट्रोल करे ग़रीब तबिके जे माण्हुनि खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। मलीर में क़ौमी शहर लॻ क़दीम सिंधी वसंदी मोहम्मद ख़ान गबोल ॻोठ ते पोर्ट कासिम इंतज़ामिया मक़ामी फैक्ट्री मालिक ऐं रेवेन्यू अमले पारां गॾियल चढ़ाई करे केतिरा ई घर ढाहे पट करे छॾिया। घर ढाहण वारे अमले ख़िलाफ़ मुतासिरीन एहतिजाजी रैली कढी धरणो हयो। इन मौक़े ते दाईंदे मोहम्मद ख़ान गबोल, फैज़ सिंधी, उमीद अली गबोल, अब्दुल रज़ाक गबोल ऐं ॿियनि चयो त सिंधी ॻोठनि ते रोज़ानी जी बुनियाद ते चढ़ाई करे जीअण जो हक़ खसियो पियो वञे। इंतज़ामिया सहूलियतूं ॾियण बजाए ॻोठाणनि जी ज़िंदगी खे अज़ाब बणाए छॾियो आहे। सिंध हुकूमत ऐं आला अदलिया ज़ुल्म जो नोटिस वठी असांखे इंसाफ़ ॾियारे। नौशरो फिरोज़ मां मुबैना तौरु अगवा थियल 9 सालनि जो मासूम नीगर रशीद चांडियो जी बाज़ाबी लाइ वारसनि ऐं STP अॻवाननि पारां प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते इन्हनि ॻाल्हाईंदे नीगर जे वालिद ज़हीर चांडियो, अमर मसमात ज़हीरा, STP अॻवान असद चांडियो, कामरेड यूनिस चांडियो चयो त 7 ॾींहं अॻु ॻोठु साईं रखियो चांडियो मां असांजो 9 सालनि जो नीगर घर खां ॿाहिरि रांदि करणु वियो त उनखे घर ॿाहिरां ग़ुलाम हुसैन चांडियो, सोज़ अली, मोइब अली ऐं मिर्ज़ा चांडियो सरियाम अगवा करे विया आहिनि। असांजी अगवा जी NC हद जे थाणे ते दाख़िल करण सां गॾु नौशर फिरोज़ जे सेशन जज जी अदालत में 491 तहत पिटीशन पिणु दाख़िल कराई आहे, पर इन बावजूदि हद जी पुलिस मासूम नीगर खे बाज़ियाब न कराए सघी आहे ऐं पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम थी चुकी आहे। नीगर खे बाज़ियाब कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाजी दाइरो वसी कयो वेंदो। नाज़रीन, सिंध ऐं बलूचिस्तान मां खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ नौशेरो फिरोज़ में जसकम आरएसर पारां एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि मिसिंग पर्सन जे वारसनि सरफराज़ मेमून, शाहनवाज़ भट्टी, अज़ीज़ भगवार, इरफान डायरी, अशरफ लिगारी, मारवी ऐं ॿियनि चयो त सिंध मां वॾे अंग में क़ौमी कारकुननि खे खंबे गुम कयो वियो आहे, जिन जो को वॾो नाहे। हू सिर्फ़ु पंहिंजी धरती जे वसीलनि पाणी जी मालिकी घुरनि था, उन्हनि खे हासिलु करण लाइ जदोजहद कनि था ऐं कॾहिं बि क़ौमी कारकुननि कानून खे पंहिंजे हथ में खणण जी कोशिशि नाहे कई। इन बावजूदि सिंध मां सवें क़ौमी कारकुननि खे अगवा करे गुम कयो पियो वञे, पर उन्हनि मथां को बि इल्ज़ाम साबित नाहे कयो वियो। जेकॾहिं कंहिं बि क़ौमी कारकुन ते को इल्ज़ाम आहे त खेनि अदालत में पेश कयो वञे। जेकॾहिं खंबे गुम कयलनि खे आज़ादु न कयो वियो त 26 नवंबर ते बेरिया सिटी में जसकम आरएसर पारां पैदल मार्च कयो वेंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻूणो सूबाई वज़ीर मंज़ूर वसान नवाब शाह पोची जस्टिस रिटायर्ड फारूक अहमद चन्ना सां भाॼाई जी वफ़ात ते ताज़ियत करे फातह ख़्वानी कई। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इमरान ख़ान इस्तीफ़ा ॾे, आम इलेक्शन जो ऐलान करे ऐं हिन वधीक चयो त इमरान ख़ान जी हालत ॾाढी ख़राबु ॾिसां पियो। मुल्क में एतिरी त महांगाई करे छॾी आहे जो ग़रीबनि जी हालत तमामु ख़राबु थी वई आहे। ताज़ो क़तल थियल नाज़िम जोखियो बाबति चयो त वॾो ज़ुल्म थियो आहे, नौजवान खे क़तल कयो वियो आहे। मक़तूल PP जो ज़ाल हो, संदसि मौत जो ॿुधी ॾाढो ॾुख थियो आहे। उॾेरोलाल ख़ैबर क़ौमी शाहरा ते वेन ऐं चिंगची विच में टकर नतीजे में हिकु ॼणो 35 वरनि जो नारो भील फ़ौत थी वियो ऐं 30 वरनि जी औरत शांति भील ज़ख़्मी थी पई। नारी ऐं फ़ौती खे रूरल हेल्थ सेंटर बिरशाह पहुचायो वियो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद फ़ौती जो लाश वारसनि हवाले कयो वियो। मटियारी में सेनेटर सैयद मोहम्मद अली शाह ॼामोट जूं मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ताज़ियतूं। सेनेटर सैयद मोहम्मद अली शाह ॼामोट मटियारी में पहुची पेटे हलफ़ अॻवान अब्दुल शकूर मेमून ऐं वलीद मेमून सां संदसि भाउ मरहूम फज़ल मेमून जी वफ़ात ते ताज़ियत कई। ॿिए पासे पीर सैयद अरशद अली शाह हाशमी ऐं DSP इरफान शाह हाशमी सां संदसि साले सैयद शरीफ़ शाह जी वफ़ात ते ताज़ियत कई, जॾहिं त उस्ताद मोहम्मद बचिल कासकली सां संदसि नौजवान पुटु मरहूम समीउल्लाह जी वफ़ात ते पिणु ताज़ियत कई ऐं ॾुख जो इज़हार कयो। लाड़काणे में वतन दोस्त मज़दूर फेडरेशन पाकिस्तान ज़िले लाड़काणे तरफ़ां मुल्क में वधण महांगाई ऐं बेरोज़गारी ख़िलाफ़ लाहौरी रेगुलेटर वटां एहतिजाजी रैली कढी, जंहिंमें वॾी तादाद में लाड़काणे समेत आसपास जे शहरनि सां वास्तो रखंदड़ पोरियतनि शिरकत कई। रैली में शरीक माण्हुनि जे हथनि में ॻाढ़ा झंडा, बैनर्स ऐं प्ले कार्ड खंयल हुआ। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां गश्त कंदे उब ॾारींदड़ नारा लॻाईंदे जिना बाग चौक वटि पहुती, जिते धरणो हयो वियो।
तणे सबबु ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। इन मौक़े ते गुलचेर शर, अब्दुल अज़ीज़ अब्बासी, हैदर जोयो, इब्राहिम कंदराणी, जावेद जोनेजो ऐं ॿियनि चयो त मुल्क नाअहल ऐं करप्ट तरीन हुकुमरान जे हवाले कयो वियो आहे, जिन मुल्क जो मुआशी ॾेवालो ॻोॾी छॾियो आहे। इमरान ख़ान जेको आवाम सां वादा कया हुआ, इहे सभु कूड़ा निकिता। हुकूमत महांगाई करे पोरियतनि जो रतु चूसे रही आहे। रिलीफ बजाए आवाम खे रुॻो तकलीफ़ूं ॾिनियूं पियूं वञनि। ऐं वधीक चयो त सिंध में हुकूमत महांगाई ते कंट्रोल करण लाइ को बि क़दम नाहे खयो। नाज़रीन, सेवण शरीफ़ में बस स्टॉप ते अणॼाण नौजवान जो रत सां भरियल लाश हथ। अहिड़े वाक़े बाद शहरी जी इतला ते पुलिस पहुची लाश पंहिंजे तहवील में वठी छॾियो। लाश सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सेवण शरीफ़ में आंदो वियो, जिते पोस्टमार्टम कयो वियो, जॾहिं त लाश जो खमीस वल्द महबूब कलोड़ नाले सां तस्दीक थी आहे। इन हवाले सां पुलिस मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नौजवान जो लाश सां गॾु हिकु बिना गोलियुनि वारी पिस्टल पिणु मिलियो आहे ऐं नौजवान खे मथे में गोली लॻल आहे, जंहिं मां ज़ाहिर थिए थो त नौजवान ख़ुदकुशी कई आहे। ॿिए पासे नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त संदसि नौजवान खे क़तल कयो वियो आहे। हिननि पुलिस खां वधीक जांच करण जो मुतालबो कयो आहे। नाज़रीन, लाड़काणे शहर में बदअमनी जे वाक़िअनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियुनि तरफ़ां ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिं में क़ौमी अवामी तहरीक लाड़काणो, शहरी इत्तेहाद PTI ऐं सुन्नी तहरीक समेत ॿियनि पार्टियुनि जे ज़िले उहिदेदारनि शिरकत कई। इन मौक़े ते अॻवाणी चयो त SSP लाड़काणो इमरान कुरैशी सियासी सिफ़ारिशी मुक़ररु थियल आहे, अमन अमान कराइण में मुकमल तौर ते नाकाम थी वियो आहे ऐं आवाम परेशान आहे। SSP खे हटाए लाड़काणे में अमन क़ाइमु कयो वञे, न त ॿी सूरत में ऑल पार्टी तरफ़ां गॾियल एहतिजाजी तहरीक शुरू कई वेंदी। जामशोरे जा रहवासी अज़ीज़नि में बदीन वेंदड़ मोटरसाइकिल सवार नौजवान अमीन मला ऐं संदसि अमड़ 45 साल हलीमा मला मथां तलार वेझो मियां पोटा स्टाफ वटि कोयले जो ट्रालो चढ़ी वियो, जीअं सभु नौजवान जी अमड़ तॾहिं ते फोत थी वई ऐं नौजवान खे गिणती जोगी हालत में रूरल हेल्थ तलार सेंटर आंदो वियो, जिते हैदराबाद रेफर कयो वियो। तलार पुलिस ट्रालर पंहिंजी तहवील में वठी छॾियो ऐं ड्राइवर मौक़े वठी फ़रार थी वियो। नाज़रीन, ही हुयूं अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो फेसबुक ऐं यूट्यूब पेज डेली कल्याण।